नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान कोहली इतिहाद पाकिस्तान दरावड़ इतिहाद जे अॻुवाणनि तरफ़ां सेठ श्यामलाल कोहली जी दुकान ते ज़ोरी ज़बरदस्ती खाली कराइण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब उमरकोट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ इन मौक़े ते कामरेड पहलाज कोहली, भारमल मकवाणा, चंदर प्रकाश, मोलचंद मालही, श्यामलाल कोहली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1.5 साल अॻु असां हरीराम ऐं संदसि भाइरनि सां टाउन जी प्रॉपर्टी में दुकान मसवाड़ ते वरितो हो, जंहिंजे 5 साल जी एग्रीमेंट थियल आहे, जंहिंजी भञकड़ी कंदे सरोपचंद कोहली, चेतन भांजी, पृथ्वी ओड, जिन अॻूणे चेयरमैन ख़ालिद सिराज सूमरो, ख़ालिद आराई जे ज़ोर ते पुलिस जी सरपरस्ती में रात जे पेट में दुकान जा ताला तोड़े दुकान अंदर पयल 50 लख जो सामान खणी दुकान खाली करे दुकान पंहिंजे कब्ज़े में आणे छॾियो आहे। एग्रीमेंट वक़्तु 20 लख एडवांस ॾिनी हुई, जेका मञण खां इनकार करनि था। जॾहिं त पुलिस खां पुछाणो करण ते पुलिस मोट में जवाब ॾिनो त दुकान खाली हो, जंहिंमें को बि सामान न पयल हो। जॾहिं त पुलिस इंतकाम जो निशानो बणाए पई। असां आला अमलदारनि सां मुतालबो कयूं था त दुकान वापसि कराए मुतासिर धुर सां इंसाफ़ कयो वञे, न ॿी सूरत में पाकिस्तान दरावड़ इतिहाद ऐं पाकिस्तान कोहली इतिहाद जे प्लेटफॉर्म तां अल्लाहवाला चौक ते पुरज़ोर धरणो हणंदासीं। टाउन कमेटी वारनि कब्ज़ो कयो, माल खणी हलिया, दुकान बंदि करे माल खणी हलिया, राति जो माल खणी हलिया ऐं असांजो स्टाम 30 लख जो माल हो ऐं 5 लख रुपया कैश हुआ अंदरि, उहो बि खणी हलिया। दुकान असांजे मसवाड़ जो दुकान हो, इहे सभु सामान खणी ऐं कोर्ट में केस हलंदड़ हो, उन जी कोर्ट जी तोड़ करे माल खणी हलिया। जी दुकान मसवाड़ ते हो? जी असांजी दुकान मसवाड़। दुकान तव्हांजी ज़ाती है या टाउन ते? टाउन जो दुकान हो। अच्छा टाउन जो आहे। जी हाँ।